अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, एक दफ़ो ॿीहर असां तव्हां सभिनी दोस्तनि खे प्यारनि शागिर्दनि खे क्लास 9th जे इंग्लिश जे यूनिट नंबर 3 जेको आहे एजुकेशन एंड कैरियर, तइलीम ऐं तइलीमी मैदान, तइलीमी भॼ डोड़, तइलीमी मुक़ाबिलो या तइलीमी कैरियर। त दोस्तो पंहिंजो जेको टॉपिक आहे या जेको उनवान आहे इन लेसन जो उहो आहे चेज़िंग ड्रीम्स। चेज़िंग ड्रीम्स जो मतिलबु आहे ख्वाबनि जी ताबीर। ख्वाबनि जी ताबीर चेज़िंग लफ़्ज़ जी जेकॾहिं माना पाण अलॻि कढियूं त माना निकिरंदी पुठियां पवणु, कढ पवणु। चेज़िंग ड्रीम्स यानी पंहिंजे ख्वाबनि जे पुठियां पवणु, पंहिंजे ख्वाबनि जे पुठियां लॻी वञणु। काफ़ी जेके माण्हू हूंदा आहिनि, जेके नौजवान हूंदा आहिनि, जेके शागिर्द हूंदा आहिनि, हू पंहिंजे ख्वाबनि खे अचीव करण जे लाइ, पंहिंजे ड्रीम्स खे अचीव करण जे लाइ ॾींहुं राति महिनत कंदा आहिनि, उन जे पोयां लॻी पवंदा आहिनि ऐं जेसि ताईं उन मक़सद में, पंहिंजे उन गोल में कामयाबु नथा थियनि। त अहिड़े हवाले सां दोस्तो हीउ बि हिकिड़ो लेसन आहे जंहिंमें हिकिड़ो नौजवान आहे, हू पंहिंजे ख्वाबनि जे पोयां लॻी पए थो, यानी पंहिंजे ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ हूअ महिनत करे थो। त दोस्तो पंहिंजे लेसन जो नालो आहे चेज़िंग ड्रीम्स यानी ख्वाबनि जी ताबीर। हाणे हिकिड़ो नौजवान आहे, हू ॾिसूं था पाण त हू पंहिंजे ख्वाबनि जी ताबीर कीअं थो करे। हिते आहे जमील एंटर्ड। जमील दाख़िल थिए थो कोर्ट यार्ड इन द फ्रंट ऑफ शेबी मड हाउस। चए थो जेको जमील आहे उहो दाख़िल थिए थो पंहिंजे घर जे अंगण में, जेको पुराणे ऐं मिटीअ जो जेको घरु ठहियलु हूंदो आहे उन जे साम्हूं हूंदो आहे इन जो जेको घर जो ग्राउंड। वॉक लेज़ियली एंड कोलैप्स्ड ऑन द चारपाई इन द मिडिल ऑफ द यार्ड। चए थो वॉक लेज़ियली सुस्ती सां हले थो एंड कोलैप्स्ड। कोलैप्स्ड दोस्तो कोलैप्स्ड लफ़्ज़ जी माना आहे लेटी पवणु। एंड कोलैप्स्ड ऑन द चारपाई। चारपाई उर्दू जो लफ़्ज़ आहे बट हिते इंग्लिश में यूज़ थी चुको आहे। ऐं जेका चारपाई ते लेटी पए थो इन द मिडिल ऑफ द यार्ड, यानी जेको घर जो जेको अंगण हूंदो आहे उन जे विच में खट हूंदी आहे, उन खट ते सुस्तीअ सां वञे थो ऐं लेटी पए थो। अंडर द कूल मून लाइट स्काई। चए थो जेका थधे चोॾींहं जी चांडोकी जे हेठि। लुकिंग एट जमील, जमील खे निहारींदे हिज फादर कीप हिज कप ऑफ टी ऑन द टेबल। हिन जे बाबा चांहि जो कप टेबल ते रखियो एंड ड्रैग्ड हिज चारपाई क्लोज हिम टू आस्क। ऐं इन जे खट खे ॻीलियो पंहिंजो पाण ॾांहुं ऐं पुछियो व्हाट्स मैटर सन। पुटु छा मसइलो आहे, यानी हिन जो बाबा जमील खां पुछे पियो। यू सीम अपसेट। दोस्तो सीम लफ़्ज़ जी माना आहे लॻणु। यू सीम्स अपसेट, तूं उदास लॻी पियो। हाणे जमील ॾिसूं छा थो चए। नो फादर एवरीथिंग इज़ फाइन। न बाबा हर शइ सही आहे, हर शइ ओके आहे। यू डोंट सीम ओके, लेट्स हैव डिनर देन वी विल टॉक अबाउट इट। तूं मूंखे सही न पियो लॻी, अचु त पाण डिनर कयूं। डिनर यानी राति जी मानी खायूं ऐं पोइ हिन बारे में जेका पुछा ॻाछा कयूं था या हिन मसइले ते ॻाल्हायूं था। जमील्स मदर्स एंड आंट सदोरी एंड एन ओल्ड फैमिली फ्रेंड। चए थो जेका जमील जी माउ ऐं चाची सदोरी जेका इन जी पुराणी फैमिली दोस्त हुई, फैमिली जो मेंबर हुई, केम आउट द किचन, जेके किचन सां ॿाहिरि आयूं, विद द ट्रे, जेको ट्रे जंहिंमें खाधो पीतो हूंदो आहे, ऑफ फूड। चए थो जेका खाधे पीते जे ट्रे सां गॾु एंड अ जग फुल ऑफ वाटर, ऐं पाणी जे भरियल जग सां गॾु जेके इहे किचन सां ॿाहिरि अचनि थियूं। हिज सिस्टर सारा एंड ब्रदर ख़ालिद। इन जी भेण सारा ऐं भाउ ख़ालिद पिक्ड द टेबल एंड ब्राट इट क्लोज टू देयर चारपाई। चए थो उहे टेबल खे खणनि था ऐं हिन जी चारपाई यानी हिन जे खट जे वेझो खणी अचनि था। एवरीबॉडी सेट अराउंड। हर माण्हू जेको उन टेबल जे चौधारी वेहे थो टेबल एंड स्टार्टेड ईटिंग, ऐं खाइणु शुरू करे थो। जमील डिड नॉट मूव। जमील चुरे ई नथो। हिज फादर आस्क्ड हिम टू गेट अप एंड हैव ए डिनर। हिन जो बाबा हिन खे चए थो बाबा मथे उथी ऐं खाधो खा। रिलिक्वेंटली दोस्तो मतिलबु आहे एंगरली। ठीकु आहे, रिलिक्वेंटली माना नाराज़गीअ सां ही गोट अप, ही मथे उथे थो एंड स्टार्टेड ईटिंग, ऐं खाइणु शुरू करे थो। एवरीबॉडी नोटिस्ड दैट जमील वॉज अपसेट। घर जा जेके बि भाती हूंदा आहिनि उहे नोट करे रहिया हूंदा आहिनि त जमील परेशान आहे। दे कास्ट साइड लॉन्ग लुक्स एट द हिम वाइल ईटिंग। चए थो इहे जेका खाइण जे दौरान इन खे निहारींदा पिया आहिनि बट डिड नॉट से एनीथिंग, पर ही उन्हनि जेका उन खे कुझु बि न चवंदा आहिनि। एज़ सून एज़ दे हैड फिनिश्ड ईटिंग एंड दे डिशिज़ हैड बीन टेकन फ्रॉम टू देयर किचन।
चए थो जल्दी जेके खाधो उन्हनि खाई छेड़ो कयो, खाधो खाई मुकमल कयो ऐं जेके बि डिशिज़ हुआ, जेके खाधे पीते जा बर्तन हुआ, थांव हुआ, उहे किचन ॾांहुं खयां वञनि था। हिज मदर आस्क्ड, इन जी माउ पुछे थी, हैज़ योर रिज़ल्ट बीन अनाउंस्ड, छा तुंहिंजी रिज़ल्ट जेको आहे उहो अची चुकी आहे जमील? जमील यानी हिन जी माउ उन खां सुवाल पुछे पई, ओ ही क्वेश्चन मार्क पई आहे। वट ग्रेड डिड यू गेट, बाबा तो कहिड़ो ग्रेड हासिलु कयो? इन द सेड टुन, चए थो जेका उदासी वारे लहजे में, ही इन्फॉर्म्ड, हिन ॿुधायो एवरीबडी, हर हिक खे, दैट ही हैड अचीव्ड ए गुड ग्रेड, त हिन सुठो ग्रेड खयो आहे। सो वाई यू आर सेड, त पोइ तूं छो परेशान आहीं? हैज़ सारा पास्ट, छा सारा पास थी चुकी आहे? आस्क्ड हिज फादर, इन जे बाबा पुछियो। यस इनफैक्ट सारा हैज़ गोट मोर मार्क्स दैन मी, एक्चुअली में जेको सारा आहे हुन मूंखां वधीक मार्कूं खयूं आहिनि। वाई डोंट यू टेल मी बिफोर, तो इहो मूंखे छो न ॿुधायो? आई वॉज सो वरीड, आउं त तमामु घणी परेशान हुयसि। सारा कंप्लेंट, सारा इहा शिकायत कई, कंहिंसां कई? पंहिंजे भाउ जमील सां कई। सॉरी सारा, सॉरी भेण सारा, आई वॉज प्री ऑक्यूपाइड, आउं तव्हांखे अॻु में ॿुधाइण वारो हुअसि विथ माई ओन थॉट्स, पंहिंजे ख़्याल सां अबाउट द फ्यूचर, जेका फ्यूचर जे हवाले सां। यू सी, तोखे ख़बर आहे, यू डोंट हैव टू वरी, तोखे परेशानी जी कहिड़ी ज़रूरत आहे? अबाउट योर कैरियर, तुंहिंजे पंहिंजे फ्यूचर कैरियर जे हवाले सां। द सेम वे दैट आई डू, पर हिन तोखे पंहिंजे कैरियर जो ख़्यालु नाहे, पर मूंखे पंहिंजे कैरियर जो ख़्यालु आहे। वट डू यू मीन, छा मतिलबु आहे तुंहिंजो? ख़ालिद इंटरप्ट, ख़ालिद विच में ॻाल्हाईंदे चयो, ख़ालिद विच में ॻाल्हाईंदे चयो, शी इज़ अ गर्ल, ही छोकिरी आहे। शी डज़ंट हैव टू वरी अबाउट सपोर्टिंग हर फैमिली, छा हिन खे पंहिंजे फैमिली जी सपोर्ट करण जी ज़रूरत नाहे? ओनली मीन हैव टू वरी, सिर्फ़ु माण्हुनि खे परेशान थियण जी ज़रूरत आहे अबाउट अर्निंग फॉर देयर फैमिलीज़, पंहिंजी फैमिली जे लाइ कमाइण जे लाइ। जमील कमेंट कंदे चयो त तूं परेशान आहीं ऐं सारा परेशान कोन्हे, माना इहा छा मतिलबु आहे? त कम ऑन द जमील आयो, वी डोंट गेट एजुकेशन ओनली फॉर अर्निंग मनी, जमील वरी चयो त असांखे जेका एजुकेशन सिर्फ़ु पैसा कमाइण जे लाइ न हासिलु करणु घुरिजे, वी डू इट फॉर इम्प्रूविंग अवर सेल्फ, असांखे तइलीम पंहिंजे पाण खे सुधारो आणण जे लाइ पढ़ाइणु घुरिजे। एंड बोथ मेल्स एंड फीमेल्स नीड इट इक्वली, ऐं मर्द तोड़े औरत जे ॿिन्ही जे लाइ तइलीम जेका हिकु जेतिरी आहे ऐं उन्हनि जे लाइ इक्वल आहे। आवर प्रोफेट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हैज़ सेड, असांजे नबी साईं बि पिणु चयो आहे, दैट सीकिंग नॉलेज इज़ ऑब्लिगेटरी फॉर एवरी मेल एंड फीमेल, असांजे नबी साईं चयो त तइलीम हासिलु करणु मर्द तोड़े औरत ॿिन्ही जो हक़ु आहे। ख़ालिद एक्सप्लेन, यानी इहा जेका कुझु ॻाल्हि कई उहो ख़ालिद कई। जमील फील्ड अशेम्ड, जमील जेका शर्मिंदा थियो, शर्म महसूसु कई। यस यू आर राइट, हा तूं सही आहीं। आई एग्रीड विथ यू, मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां, मां तव्हां सां राज़ी आहियां। I still don't understand why you are so worried, commented his father. हिन जे बाबा पुछियो, यार मूंखे अञा ताईं जेका इहा ख़बर नथी पए त तूं परेशान छो आहीं? There is no college, हिते का बि कॉलेज नाहे इन आवर विलेज, असांजे ॻोठ में, और एनी अदर विलेज अराउंड आवर्स, या असांजे ॻोठनि जे चौधारी का बि कॉलेज कोन्हे। द ओनली कॉलेज वेयर आई कैन गो इज़ 15 miles अवे, चए थो जंहिं कॉलेज में जिते पढ़ाई करे सघिजे थी उहो कॉलेज जेको 50 किलोमीटर परे आहे इन द सिटी, शहर में। इट सीम्स, चए थो हीउ लॻे थो इम्पॉसिबल दैट आई कैन कंटिन्यू माई स्टडी, मूंखे त पंहिंजी स्टडी खे कंटिन्यू करण में जेका मूंखे इम्पॉसिबल लॻे पियो थो। चए थो इहो त नामुमकिन आहे त 50 किलोमीटर ऐं रोज़ु जेका हिते कीअं वेंदुसि। माना हीउ जेको जमील हो इन मसइले जे करे परेशान हो त हिन जेको वीचारे मैट्रिक में सुठो ग्रेड खयो आहे, पर हाणे हीउ वीचारो ॻोठ में का कॉलेज कोन्हे, हाणे वीचारो परेशान आहे। उतां खां पोइ चयो, आई कैन कंटिन्यू माई स्टडी अल्दो आई हैड ड्रीम्ड, जेतोणीकि मुंहिंजो हिकु ख़्वाबु आहे, दैट आई वुड बिकम ए डॉक्टर, त आउं हिकु डॉक्टर थियां, एंड अप इन द हॉस्पिटल, ऐं हिकु इस्पताल खोलियां हेयर हिते फॉर अवर विलेजर्स, असांजे ॻोठाणनि जे लाइ। एज़ दे कैन नॉट अफोर्ड, जीअं ही अफोर्ड करे नथा सघनि, इहे ख़र्च बर्दाश्त जेके महांगनि इस्पतालनि जा नथा करे सघनि, टू गो द सिटी हॉस्पिटल, शहरनि जे वॾी इस्पतालनि जा। रिमेंबर, बाबा यादि रख, हाउ अंकल सरमंद डाइड लास्ट ईयर ओनली बिकॉज ऑफ ही कुड नॉट बी टेकन टू द हॉस्पिटल ऑन द टाइम,
बाबा जीअं तोखे ख़बर आहे त चाचा सरमंद जेको उहो कीअं गुज़ारे वियो जेतोणीकि इन खे इस्पताल ते टाइम ते पहुचायो न वियो। जमील सैड, जमील चयो हिज मदर कोटेड अ सिंधी क्यूपल्ड, हिन जी माउ हिकु सिंधीअ जो ॿिसटो हिकिड़ो बैत ॿुधायो या चवणी ॿुधाई, विच मीन्ट जंहिंजो मतिलबु आहे वेयर देयर इज़ ए विल देयर इज़ अ वे। चए थो जिते मंज़िल आहे उते केतिरा ई रस्ता आहिनि, यानी तव्हांजी जेका मंज़िल आहे, जेका मंज़िल तव्हां डिसाइड कई आहे, जेको मंज़िल जेका शइ तव्हां करणु चाहियो था, जेका तव्हां इन फ्यूचर थियणु चाहियो था, हुते या हुन में सक्सेस थियण जे लाइ तव्हांखे केतिरा ई रस्ता मिली सघनि था। त दोस्तो इहो हिकिड़ो प्रोवर्ब आहे, वेयर देयर इज़ ए विल, चए थो जिते तव्हांजी मंज़िल आहे देयर इज़ ए वे, हुते को न को रस्तो तव्हांखे मिली वेंदो हलियो। डिस्टेंसिस आर टू बी कवर्ड, मंज़िलूं जेके उहे कवर थी वेंदियूं, मंज़िलूं जेके आहिनि उहे माणे सघजनि थियूं। शी देन सेड, हिन उन खां पोइ चयो वी कैन आस्क, अलाह बचायो, असां अलाह बचाए खे चवंदासीं टू टेक यू टू द सिटी इन इज़ हॉर्स कोड, असां अलाह बचाए खे चवंदासीं हू पंहिंजे घोड़ा गाॾे ते तव्हांखे खणी वेंदो। आंटी सदोरी हू हैड बीन लिसनिंग टू द होल कन्वर्सेशन सेड, आंटी जेका सदोरी हुई, जेका शहर में रहंदी हुई, उहा इन्हनि जी सॼी इहा ॻाल्हि ॿुधी रही हुई। उन खां पोइ छा आहे, who had been listening to the whole conversation, I have a suggestion, हाणे आंटी सदोरी ॾिसूं सजेशन सलाह ॾिए थी, वो कहिड़ी ॾिए थी, you people have done so much for me, तव्हां माण्हुनि मुंहिंजे लाइ घणो कुझु कयो आहे, आई थिंक नाउ इट्स माई टर्न, हाणे मुंहिंजो वारो आहे, हाणे मुंहिंजो नंबर आहे त मां तव्हांजे लाइ कुझु करे सघां। टू द रिटर्न ऑफ द फेवर, तव्हांजे इन जेका फेवर में जमील एंड सारा कैन इज़ियली कम, एंड जमील ऐं सारा जेके उहे इज़ियली कम, जेके आसानी सां अची सघनि था, एंड लिव विथ मी, ऐं मूंसां गॾु रही सघनि था, इन द सिटी, शहर में, एंड स्टडी इन द कॉलेज, ऐं शहर में ऐं कॉलेज में इहे तइलीम पढ़ाए सघनि था। रियली कैन आई रियली गो टू द सिटी इन द स्टडी इन द सिटी, छा मां वाकई शहर में स्टडी करे सघां थी, सारा एक्सक्लेम्ड, सारा विज़ाहिद कंदे चयो। जमील कैन गो बट सारा शुड स्टे हियर एंड हेल्प हर मदर सेड फादर, बाबा चयो जमील पंहिंजी तइलीम खे कंटिन्यू कंदो, जमील स्कूल या शहर कॉलेज जे लाइ वेंदो, पर सारा जेका आहे उहो घर में रहंदी ऐं पंहिंजी माउ जी मदद कंदी। सारा क्विकली विप्ड द टीयर, सारा जल्दी जेका इन जे अखियुनि खां लुढ़क करणु शुरू थिया, इन पंहिंजे अखियुनि जा लुढ़क जेके आहिनि उहे उगिया। दैट हैड रोल्ड डाउन हर चीक, जेके इन जे ॻलनि ते तरे पिया आया या ॻलनि ते पे किरिया। शी डिडेंट वांट हर फादर टू नो हर फीलिंग, चयो त शी डिडेंट वांट, हिन न ते चाहियो त इन जो बाबा जेको इन जे फीलिंग्स खे जेका सम्झी सघे। हाउएवर ख़ालिद नोटिस्ड हर इमोशन, चयो त जॾहिं ते जेका इन जे भाउ जेको ख़ालिद आहे उहो जेका इन जी इमोशन्स खे जेका नोटिस करे वरितो, एंड से फादर, बाबा खे चयो फादर डोंट वरी, बाबा टेंशन न वठि, अबाउट द एक्सपेंसिव, ख़र्चनि जे हवाले सां को टेंशन न वठि, लेट बोथ ऑफ देम गो, इन्हनि ॿिन्ही खे वञणु ॾे। देयर इज़ ए बिग मेडिकल कॉलेज एज़ वेल एज़ इन अवर सिटी, चए थो असांजे शहर में हिकु वॾो मेडिकल कॉलेज आहे, ऐं लेटर बोथ ऑफ देम कैन इज़ियली कंटिन्यू योर स्टडी, ऐं ॿई जेके आहिनि इहे पंहिंजी स्टडी खे कंटिन्यू करे सघनि था। देयर एंड फुलफिल योर ड्रीम, ऐं हीअ ॿई तव्हां ॿई ॼणा पंहिंजे ख़्वाबनि खे मुकमल करे सघो था। कंटिन्यूड आंट सदोरी, अॻिते हलंदे जेका सदोरी जेका चयो एड्रेसिंग जमील एंड सारा, जमील ऐं सारा खे जेका ख़िताबु कंदे चयो, जमील ऐं सारा खे ॿुधाए छॾियो, वू ॾाढो मज़ो, बहितरीनु, आई विल आल्सो बी डॉक्टर, मां बि डॉक्टर थींदुसि, एंड वर्क एट जमील्स हॉस्पिटल, वंडरफुल, ऐं जमील जी अस्पताल में मां कमु कंदुसि, वंडरफुल, ॾाढो मज़ो। इन स्पिरिट ऑफ इज़ वॉरीड, चए थो इन जे परेशानियुनि जे बावजूदु अबाउट द मैनेजिंग द फिनेंशियल्स फॉर बोथ ऑफ देम, चए थो जेको परेशानियुनि जे ऐं फिनेंशियल जेके इशू आहे उन्हनि जे जेका मैनेजिंग जे बावजूदु बि फादर स्माइल्ड, यानी एतिरा ख़र्च हुआ उन्हनि जे बावजूदु बि जेका बाबा इन जो खिलियो, उन जे चेहरे ते मुस्कुराहट आई। सून बोथ ऑफ देम, जल्दी ॿई ॼणा वेन टू द सिटी, शहर विया, विथ आंट सदोरी, जेका चाची सदोरी सां गॾु, लिविंग इन द सिटी, जेका शहर में रहंदी हुई, अटेंडिंग द कॉलेज, जेका जंहिं कॉलेज खे अटेंडिंग द कॉलेज, चए थो कॉलेज खे अटेंड कंदे, एंड देन द मेडिकल कॉलेज, ऐं मेडिकल कॉलेज खे वॉज़ नॉट ए बेड ऑफ रोज़ेस, चए थो जेको कॉलेज जेको आहे उहो
जेका गुलनि जी सेज नाहे, बोथ सिबलिंग्स ॿई भाउ भेण हैड टू वर्क एक्सट्रीमली, ॿई जेके शिद्दत सां जेका इहा महिनत करणु लॻा हार्ड टू पास ऑल द एग्ज़ाम्स, ऐं सभई इन एग्ज़ाम्स जेके इन पास कया इन द फस्ट गो। ऐं ॿई पहिरीं जेके ॿई ॼणा विया ऐं दे कुड नॉट अफोर्ड टू फेल इन एनी सब्जेक्ट, इन्हनि ॿिन्ही कंहिं सब्जेक्ट्स में फेल थियणु न थिए चाहियो छाकाणि त इहे ग़रीब हुआ। टू मीट द एक्सपेंसिव, चए थो इन ख़र्चनि खे मुंहुं ॾींदे बोथ ऑफ देम गेव ट्यूशन, ॿिन्ही ॼणनि जेका ट्यूशन पढ़ाई टू द चिल्ड्रन, ॿारनि खे इन द नेबरहुड्स, पंहिंजे पाड़े में। देयर पेरेंट्स नेवर टेल देम, इन्हनि जे बाबा देयर पेरेंट्स नेवर टेल देम, इन्हनि जे पेरेंट्स इन्हनि खे कॾहिं बि न ॿुधायो नो द प्रॉब्लम्स द फेस्ड ड्यूरिंग ऑल हिज, चए थो इन्हनि पंहिंजे वालदीन खे कॾहिं बि न ॿुधायो त इहे कुझु मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि छाकाणि त हीअ पाण कुझु न कुझु करे रहिया हुआ। इन द 4th ईयर, 4थे साल में फादर एंड ख़ालिद, बाबा ऐं जेका इन जो ख़ालिद जेको भाउ हो, हैड टू सेल अ बिग पीस ऑफ द फर्टाइल लैंड, इन्हनि हिकु ॿनी जो वॾो ज़रख़ेज़ टुकड़ो विकिणियो टू पे देयर फीस, इन्हनि जी फीस ॾियण जे लाइ। द होल फैमिली बोर एंड हार्डशिप, चए थो जेका तकलीफ़ूं बिकॉज ऑफ दे वांटेड टू देयर चिल्ड्रन द रियलाइज़ देयर ड्रीम्स, छाकाणि त इन्हनि पंहिंजे ॿारनि खे उन्हनि जा उन्हनि जे ख्वाबनि खे मुकमल करण ते चाहियो। टू वर्क फॉर द बेटरमेंट, उन्हनि जे लाइ सुठो हुअणु ऑफ द विलेजर्स, त जीअं ॻोठाणनि जी भलाई जे लाइ सुठो को थी सघे। दोस्तों आख़िरी पैसेज आहे 12 ईयर्स लेटर, 12 साल खां पोइ अंकल नूर अली, जेको चाचो नूर अली, यू शुड नॉट ईट राइस। हाणे दोस्तों जेका कुझु ॻाल्हि आहे, हाणे ही ॿई डॉक्टर थी विया आहिनि, हाणे ही ॻोठाणनि खे सजेशन ॾियनि पिया तव्हांखे चांवर न खाइणु घुरिजनि, पोटेटोज़ एंड शुगर, आलू ऐं शुगर न खाइणु घुरिजे। जमील एडवाइज़ड इज़ पेशेंट्स पोलाइटली, जमील जेका पंहिंजे मरीज़ खे नरमी सां सलाह ॾिनी। ओके सन, ठीकु आहे बच्चा, आई विल फॉलो यूर एडवाइस, मां तव्हांजी सलाह ते अमल कंदुसि। जमील हील्ड द ओल्ड मैन्स विदर्स एंड, जमील जेके पोड़े जेका बुज़ुर्ग जा जेके ज़रूरतमंद जेके हथ हुआ उन्हनि खे झलियो एंड हेल्प हिम वॉकड आउटसाइड, ऐं हिन जी मदद कई ऐं हिन खे ॿाहिरि वठी वियो। द इम्प्रेसिव हॉस्पिटल, जेका बहितरीनु जेका हॉस्पिटल जेका बिल्डिंग हुई स्टडिंग अगेंस्ट, जेकी उन जे साम्हूं बीठा। द बैकड्रॉप ऑफ लश ग्रीन फील्ड, ऐं इन्हनि जे जेका बैकग्राउंड में जेका तमामु लश ऐं ग्रीन जेको फील्ड जेका बनी, यानी अहिड़े हवाले सां ग्रीनरी सावक हुई। फॉर मूमेंट्स, कुझु लम्हनि जे लाइ ही लुक्ड अप, हिन मथे निहारियो एट द बिल्डिंग, ऐं बिल्डिंग खे एंड पोर्ट यार्ड हिज ड्रीम, ऐं पंहिंजे ख्वाबनि खे यादि कयो ऐं पंहिंजे ख्वाबनि खे ताज़ो तवानो कयो। ही आस्क्ड अलाह ॾिनो, हिन अलाह ने खे चयो आर देयर एनी मोर पेशेंट, छा हिते कुझु वधीक मरीज़ आहिनि? नो देयर आर नो मोर पेशेंट्स, हिते को बि वधीक या ॿियो को बि मरीज़ नाहे। रिप्लाइड अलाह ॾिनो, अलाह ॾिने जवाबु ॾिनो। ओके देन कॉल डॉक्टर सारा, ठीकु आहे हाणे सारा डॉक्टर सारा खे सॾु कर, सो दैट वी कैन गो टू द नाइबर्स विलेज, त जीअं असां पाड़े जे ॻोठ ॾांहुं वञूं, नाइबरिंग यानी ॻोठ ॾांहुं वञूं एंड एग्ज़ामिन द पेशेंट्स देयर, ऐं हुते मरीज़नि जो माइनो कयूं। आफ्टर विज़िटिंग टू नियर बाय विलेज, चए थो इहे वेझे ॻोठ आफ्टर विज़िटिंग, चए थो घुमण खां पोइ टू नियर बाय विलेज, 2 वेझा ॻोठ। जमील ड्रॉप सारा एट हर हाउस, जमील जेका सारा खे पंहिंजे घर जे अॻियां लाथो। वेयर हर 2 यंग चिल्ड्रेन, जिते हिन जा नंढा ॿार वर वेटिंग फॉर हर, हिन जो इंतज़ारु करे रहिया हुआ। जमील वॉज वेरी हैप्पी, जमील तमामु घणो ख़ुशि थियो, बिकॉज सारा हैड होस्टेड ए सक्सेसफुल सेमिनार फॉर द विलेज वुमेन एंड गाइडेड देम टू द इम्प्रूव देयर पर्सनल एंड फैमिली हेल्थ हाइजीनिक, छाकाणि त जेका सारा हिकु बहितरीनु जेका प्रोग्राम ॻोठ वारनि जे लाइ कयो हो, ॻोठ वारनि जी औरतुनि जे लाइ कयो हो, ऐं उन्हनि खे ॿुधायो उन्हनि जी ज़ाती फैमिली ऐं सिहत ऐं तंदुरुस्ती जे हवाले सां, त उहे पंहिंजी सिहत ऐं हाइजीनिक यानी पंहिंजी सिहत जे हवाले सां, यानी हाइजीनिक यानी पर्सनल हेल्थ, पंहिंजी ज़ाती सिहत जो उहे ख़्यालु कीअं रखी सघनि थियूं। ही देन ड्रॉव, हिन उनखां पोइ हलायो होम ड्रॉव, यानी पंहिंजी गाॾी जेका हलाई, इज़ स्मॉल जीप, पंहिंजी नंढी जेका जीप, सेटिस्फाइड विथ द डेज़ वर्क, ऐं पंहिंजे सॼे कम सां मुतमिन थियो। कम ऑन, ऐं वापसी आयो, लेट्स हैव ए लंच, अचो त लंच कयूं, सैड हिज वाइफ, हिन जी ज़ाल चयो, विथ ए बीमिंग स्माइल, हिकु रोशन ऐं टिमकदार स्माइल सां ऐं मुस्कुराइण सां। लंच लंच यू मीन यू पीपल हैव नॉट ए लंच एज येट, चए थो लंच छा तव्हां कंहिं कुझु नाहे कयो? ही एक्सप्लेन्ड, हिन वधीक विज़ायत कंदे चयो, नो वी वर वेटिंग फॉर यू, हा न असां तव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहियूं। सैड हिज पेरेंट्स,
सिम्यूलेटेनियसली इन्हनि जे बाबा जेका इन खे हिकु ई वक़्त ते चयो या उन वक़्तु ई सॼी फैमिली इन खे चयो त असां तव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहियूं। ओके देन लेट्स हैव अ लंच टुगेदर। अचो त हाणे गॾिजी खाधो खायूं। एवरीवन वॉश देयर हैंड्स। सभिनी घर जे भातियुनि पंहिंजा हथ धोता वन बाय वन, हिकु हिकु करे, एंड मूव टूवर्ड्स द डिनर टेबल। ऐं ही खाधे जी जेका टेबल हुई उते मूव थिया ऐं सभु उते वञी वेठा। एट नाइट राति जो जमील ले ऑन हिज चारपाई। जमील पंहिंजी वरी चारपाई ते लेटियो इन द मिडिल ऑफ द यार्ड, यानी घर जे अङण जे विच में, अंडर द कूल मून लाइट स्काई, चोॾींहं जी थधी राति में, एंड थॉट अबाउट द लॉन्ग जर्नी। ऐं हिन वॾे सफ़र खे सोचियो ऑफ हिज लाइफ, पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में, एंड ऑल हार्डशिप, ऐं सभई जेके कठिन मुश्किलातूं दैट ही हिज सिस्टर सारा, जंहिंखे हिन ऐं जी जेका भेण सारा एंड देयर फैमिली हैड बोर्न जेको दोस्तो आहे बियर जी सेकेंड फॉर्म आहे, बर्दाश्त कयूं। टू फुलफिल देयर ड्रीम्स, पंहिंजे ख्वाबनि खे मुकमल करण जे लाइ। ही फील ट्रूली ग्रेटफुल, हिन सची पची ख़ुशी महसूसु कई, एंड ब्लेस्ड, ऐं ख़ुदा जो शुक्र अदा कयो। दोस्तो होपफुली तव्हांखे ही लेसन सम्झ में अची चुको हूंदो। अहिड़े हवाले सां क्लास 9th ऐं क्लास 10th जे इंग्लिश जे लेसन्स खे सम्झण जे लाइ, उन्हनि जी एक्सरसाइज़ खे मुकमल हल करण जे लाइ तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, फॉलो कयो, ऐं तव्हांजे दोस्तनि खे असांजा वीडियोज़ जेके आहिनि या असांजे चैनल जे हवाले सां उन्हनि खे ॿुधायो। ऐं दोस्तो तव्हांखे जेका बि एक्सरसाइज़ तव्हांखे ॾुखी लॻे थी उहा एक्सरसाइज़ तव्हां असांखे लाज़मी तौरु कमेंट्स में ॿुधायो। त दोस्तो मिलूं था क्लास 9 ऐं क्लास 10 जे कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं जे लाइ चेतनदास भील खे ॾींदो इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान।